अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप तरफा ईरान से जंगबंदी खत्म करण ऐं ॻाल्हियूं जारी रखण जो ऐलान। संदसि चवण आहे त ईरान से जंगबंदी खत्म थी चुकी है, पर ॻाल्हियूं जारी रहंदियूं। ईरान एक दफ़ो ॿीहर अमरीका के ॻाल्हियुनि जी दरख़्वास्त कई है। हू राज़ी आहिनि, हू ॾिघे अरसे खां ईरान जे हिट लिस्ट आहिनि। जेकॾहिं खेसि नुक़सान पहुतो त तमामु घणा तबाही पखेड़ींदा नतीजा निकिरंदा। अमरीका के ॻाल्हियुनि लाइ दरख़्वास्त नाहे कई। ईरान ट्रंप जी दावा रद्द करे छॾी। ईरानी पढ़ी वज़ारत जे तर्जुमान इस्माइल बकाई जो चवणु आहे त ईरान अमरीका के ॻाल्हियुनि जी दरख़्वास्त न कई हुई, सिर्फ़ क़तरी टियाकरनि जो ईरान जो दौरो क़बूल कयो हो। जेकॾहिं अमरीका मुफ़ाहिमती याददाश्त जी कंहिं बि शिक जी भनगड़ी करे थो त ईरान बि साॻी नौयत जो जवाबु ॾींदो। हुर्मुज़ लंघ में हमला बंद करण ऐं टूल टैक्स वसूल न करण जो ऐलान अवामी सतह ते कयो वञे। अमरीका जो ईरान खां मुतालबो। अमरीकी उहिदेदार जो चवणु आहे त मूजिब अमरीका धमकी ॾिनी आहे त अवामी सतह ते ऐलान न कयो वए त नतीजा सुठा न निकिरंदा। ताज़नि ॾींहनि में ॿिन्ही मुल्कनि विच में ॻाल्हियूं नतीजो ॾींदड़ रहियूं। ईरान एटमी ताक़तनि ताईं पहुच नथो ॾेई सघे त वटनि अस्करी ऑप्शन मौजूदु आहे। घुर्बल एटमी नतीजा हासिल न थिया त ईरान सां को मुआहिदो न थींदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी ईरानी सदर मसूद पज़ेश्कियान सां टेलीफोनिक राब्तो। वज़ीर आज़म तरफ़ां ख़िते में छिकताण ते ॻणती जो इज़हार। अमुन ऐं इस्तेहकाम जी बहाली ते ज़ोर। वज़ीर आज़म जो चवणु आहे त ईरान ऐं ॿियूं लाॻापियल धुरियूं सब्र ऐं बुर्दबारीअ जो मुज़ाहिरो कनि ऐं अहिड़े कंहिं बि क़दम खां पासो कनि जेको अमुन लाइ हासिल थींदड़ कामयाबी खे हानियो रसाए। इस्लामाबाद मुफ़ाहिमती याददाश्त तयल कयल गॾियल वाइदनि ज़िम्मेवारनि जी पासदारी कई वञे। हुकूमत तेल जे अघनि में वाध करे छॾी। पेट्रोल ₹13.18 ऐं डीज़ल ₹13.80 फ़ी लीटर महांगो। पेट्रोलियम डिवीज़न मूजिब पेट्रोल जी नई क़ीमत ₹310.71 फ़ी लीटर मुक़ररु कई वई। डीज़ल ₹323.30 फ़ी लीटर थी वियो। जूनियर साइंस टीचर जे 8000 खां वधीक जायुनि ते 55% मार्कूं खणंदड़ उम्मीदवारनि खे भर्ती करण जो फ़ैसिलो। अर्ली चाइल्ड टीचर लाइ 500 नियाणियुनि खे बि 15 ॾींहं अंदरि ऑर्डर जारी रखण जो ऐलान। JST ऐं PST टेस्ट पास कंदड़ वेटिंग उम्मीदवारनि बाबति कानून खाते ऐं AG ऑफिस खां राय तलब। स्पीकर अवेस कादर शाह जी सदारत हेठि इजलास। पार्लियामानी कमेटी जे इजलास में सूबाई ग़रू वज़ीर ज़ियाल हसन लंजार, तालीम वारे सूबाई वज़ीर सरदार शाह ऐं मुख़ालिफ़ धुर जे अॻवान अली ख़ुर्शीदी समेत ॿियनि जी शिरकत। अवेस कादर शाह जो चवणु आहे त अदालत फ़ैसिलो ॾिनो आहे त 55% खां घटि मार्कूं खणंदड़नि खे भर्ती न कयो वञे। वेटिंग उम्मीदवारनि बाबति कानून खाते AG ऑफिस खां राय तलब कई वेंदी। सूबे में 55% मार्कूं खणंदड़ 8000 जूनियर साइंस टीचर भर्ती करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। तालीम खाते में ख़ाली जायुनि खे जल्द मेरिट ते भरण वक़्त जी ज़रूरत आहे। तालीम वारे सूबाई वज़ीर सरदार शाह जो चवणु आहे त तालीम खातो रोज़गार जो ज़रियो नाहे, पर तालीम जो ज़रियो आहे। हार्ड एरिया बि रुगो मेरिट ते भर्तियूं कयूं वयूं आहिनि। मुल्क में पहिरियों भेरो जूनियर साइंस टीचर जो कैडर ठाहियो वियो आहे। रहिजी वियल उम्मीदवारनि लाइ बि 3 महीननि अंदरि रस्तो कढी भर्तियूं कयूं वेंदियूं। मुख़ालिफ़ धुर जे अॻवान अली ख़ुर्शीदी जो चवणु आहे त मुख़ालिफ़ धुर ऐं हुकूमत तरफ़ां गॾिजी फ़ैसिला करणु पार्लियामानी जमहूरियत जी ख़ूबसूरती आहे। बलूचिस्तान में दहशतगर्दनि जो घेरो तंग। वधीक 25 दहशतगर्द मारिजी विया। मांगी डैम में पुलिस स्टेशन ते दहशतगर्दनि जे हमले खां पोइ पाक फ़ौज FC ऐं पुलिस जे ऑपरेशन शौबान में वधीक 18 दहशतगर्द मारिजी विया। मारिजी वियल दहशतगर्दनि जो अंग 43 थी वियो। खुज़दार ज़ैदी जे इलाइक़े में पुलिस स्टेशन ते दहशतगर्दनि जो हमिलो बि नाकाम। वधीक 8 दहशतगर्द मारिजी विया। सिक्योरिटी ज़रियनि जो चवणु आहे त 5 जुलाई ऑपरेशन शौबान ऐं ॿियनि कारवायुनि में मारिजी वियल दहशतगर्दनि जो तादाद 79 थी वियो आहे। दरिया ख़ान वरी भरिसां ॻोठ आदम ख़ान लाशारी में नौजवान क़तल। 22 वरनि जे इम्तियाज़ पुट आचर लाशारी जो लाश अस्पताल मुंतक़िल। पुलिस 2 ॼणनि खे गिरफ़्तार करे जांच शुरू करे छॾी। कंधाकोट जे इलाइक़े खाई वेझो लोही पुल वटि BS फीडर खे घारो। हज़ारे एकड़ ते कयल रोंबो ऐं पोखियल बेजारो पाणी हेठि अची वियो। पाणी ॻोठनि में बि काहे पियो। जानी ऐं माली नुक़सान जो ख़दशो इतला बावजूद इरीगेशन अमलो न पहुतो।
ऐं हैदराबाद पुलिस पारां मुक़ाबले में 2 ॾोहारियुनि खे मारण जी दावा। एसएसपी शाहज़ेब चाचर जो चवणु आहे त कैंट कब्रिस्तान वेझो फायरिंग जी ॾेवट में ॾोहारी मुज़म्मिल मलिक ऐं दिलशाद मलिक मारिजी विया। ॿई ॾोहारी 25 खां वधीक केसनि में घुरिबल हुआ। संदन कब्ज़े मां हथियार ऐं चोरी थियल मोटरसाइकिल हथ वधीक जांच जारी।